अस्सलामुअलैकुम नाज़रीन, तव्हांखे मिशन वरी मां ख़बर ॾींदा आहियूं त 9th क्लास जा पेपर हलंदा आहिनि। 9th क्लास जे पेपरनि में शागिर्दनि जी भरपूर शिरकत आहे। तव्हां ॾिसो पिया त शागिर्द तमामु महिनत सां ऐं होशियारी सां पेपर ॾेई रहिया आहिनि। जॾहिं त कापी जो रुझान नज़र में न आयो। इम्तिहान ऐं शागिर्दनि जी शिरकत बाबति हेड मास्टर कुझु ॿुधाईंदो, उहो तव्हांखे ॿुधायूं था। जी इस्लामिया हाई स्कूल सरवती में सेंटर अंदर है, जंहिंमें टोटल 109 शागिर्द आहिनि। उन मां एक संद हिकु शागिर्द ऐं काफ़ी जे मसइले में बिल्कुलु काफ़ी माना अंदर है, पुरअमन तरीक़े सां हल करे रहिया आहिनि। जी नाज़रीन, ही तव्हां हेड मास्टर खे ॿुधो। हेड मास्टर जे चवण मूजिबि त माना टोटल शागिर्दनि मां फ़क़ति हिकु शागिर्द गैर हाज़िर आहे, जॾहिं त कापी बिल्कुलु बंदि आहे। जेकॾहिं को बि शागिर्द कापी कंदे पकड़ियो वियो त उन ख़िलाफ़ु कार्रवाई कई वेंदी ऐं उन जो ज़िम्मेवारु हू पाण हूंदो। असांखे इम्तिहानी सेंटर मां कढी छॾींदासीं। जी रिपोर्ट मोहम्मद कासिम मल्ला, राज न्यूज़ TV, मिसण वॾी टंडो लाया।